बलगल अला बिकमालिही कशफत दुजा बिजमालिही हसनत जमीउ खिसालिही सल्लु अलैहि व आलिही। अची जे कार मूसारी दे सुपरी पेरे दरिया पिंबड़ियों हंद बिछाया वार ओ साजन सब जमार होंद गोली चीम गुजारियां के चायो काफिलो जो घोट धनी सरवान वार बटे वागों कया पमाऊंद पलाण वो जहड़ो पुनल पान तेहड़ी सिटा साथ जी। हमदो सलात का बाद मुअज़्ज़ज़ मोहतशम अजीज़ो दोस्तों बुजुर्गों ऐं प्यारी जमायत सबूरी, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जल्ल जलालुहु व अम्मा नवालुहु जे पाक कलाम कुरान मजीद फुरकान हमीद जी आयत मुबारका तव्हां जी खिदमत में तिलावत कई। रजबुल मुरज्जिब शरीफ जो अज खैर सां आखिरी जुमो ऐं अॼोकी रात 27 रजबी जी रात। अॼोकी रात जंहिं रात मुझे मिठे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम के परवरदिगार आलम उहा अज़ीम नेमत अता फरमाई जेका न महबूब खां अॻु में कंहिंखे मिली ऐं न को क़यामत ताईं वरी कंहिंखे मिलंदी। अल्लाह जे ज़ात पंहिंजे हबीब खे जाॻंदे पंहिंजो दीदार करायो ऐं मुझे मिठे मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी ज़ात फरमायो मूं पंहिंजे रब खे पंहिंजे मथे जी अखियुनि सां ॾिठो। कुरान करीम फरमाए फ़कान क़ाब क़ौसैन औ अदना। अल्लाह जो कुरान तो फरमाए त मुंहिंजो मिठो महबूब मूंखे ॿिन भिरनि जे विच में जेका जॻह आहे इन खां भी वधीक महबूब मूंसां वेझो थी वियो। अल्लाहु अकबर कबीरा मा ज़ाग़ल बसर वमा तग़ा। अल्लाह जो कुरान तो फरमाए का शइ सोहणी लगंदी आहे न माण्हू उनखे चिताए निहारींदो आहे। सोहणी शइ खे चिताए निहारींदो आहे, माण्हू ॾाढो गौर सां तवज्जो सां ॾिसंदो आहे। अल्लाह जो कुरान तो मा ज़ाग़ल बसर वमा तग़ा। महबूब मूंखे ईअं चिताए निहारियो, ईअं चिताए निहारियो, एॾे तवज्जो सां निहारियईं त महबूब न को अख छिंभी न को महबूब चेहरो फेरायो। माण्हू तेज रोशनी ॾे सिज ॾे निहारे त निहारे कोन सघंदो। माण्हू ही मथे अख खणंदो त चंद सेकेंड जे लाइ अख खुलंदी कोन, माण्हू जी अख बंदि थी वेंदी, माण्हू अख बंदि कंदो ऐं मुंहुं ॿिए पासे फेराए छॾींदो, सिज लॻंदो अखनि में। पर वाह मुंहिंजा मिठा महबूब तुंहिंजो निज़ाम तुंहिंजो शान। मूसा अलैहिस्सलाम के अल्लाह जी ज़ात पे फरमाए त सोना मूसा तो में ताक़त न आहे ऐं महबूब जे ॾिसण जी गवाही पाण रब पियो ॾे त अल्लाह फरमाए तो मुझे नूर जी तजल्ली के मुस्तफ़ा ईअं बर्दाश्त कयो, न को अख छिंभियई न को चेहरो फेराई, मूंखे एॾी तवज्जो ऐं गौर सां निहारे। आयत मुबारका जो तर्जुमो तव्हांजी खिदमत में उन खां बाद में ॿ टे ॻाल्हियूं। या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या वसल्लम अलैका या हबीब अल्लाह।
अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालुहु व मनवालुहु जी ज़ात व बरकात कुरान करीम फुरकान हमीद के अंदर इरशाद फरमायो सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस्समीउल बसीर। अल्लाह ताला फरमाए तो सुबहान पाक रब करीम जी ज़ात अल्लज़ी असरा बिअब्दिही जे पंहिंजे ख़ास बाने खे सैर करायो। वो जुमे ते मूं तव्हांखे सम्झायो हो त अब्द दीगर अब्दहू चीज़े दिगर ओ सरापा इंतज़ारो मुंतज़र इहा समूरी तव्हांखे तशरीह ॿुधाई ही त अब्द में ऐं अब्दहू में फ़र्क़ आहे। अब्द उहो आहे जेको चवे रब अरनी रब अरनी रब अरनी मौला दीदार त कराए। रब चवे लन तरानी लन तरानी लन तरानी न मूसा न न न न न न दीदार कोन कराईंदुसि। ऐं ख़ासि बानो उहो हूंदो आहे जेको पाण महबूब सुतो हुजे रब पाण इंतज़ाम करे महबूब खे घुराए वठे। अल्लाह ताला फरमाए तो अल्लज़ी असरा बिअब्दिही पाक है वह रब करीम की ज़ात जह ज़ात पंहिंजे ख़ास बाने के सैर करायो लैलन रात जे थोड़े हिस्से में जंजीर भी हिलती रही बिस्तर भी रहा गरम। महबूब मोटी आया तो अञा उकड़ो बुलडे पियो पानी बहले पियो बिस्तरो भी गरम आ। जंजीर भी हिलती रही बिस्तर भी रहा गरम। एक ही पल में सरे अर्श गए आए मोहम्मद। लैलन रात जे थोड़े हिस्से में अल्लाह जो कुरान तो फरमाए महबूब जी पेरी मंजिल मिनल मस्जिदिल हराम। अल्लाह तो फरमाए महबूब जो मेराज मस्जिद हराम खां शुरू थियो। मस्जिद हराम केड़ी जे किसी चवंदा आहियूं बैतुल्लाह शरीफ काबतुल्लाह शरीफ खाना काबा इलल मस्जिदिल अक़सा। अल्लाह फरमाए तो महबूब जी पेरी मंजिल मस्जिद हराम खां मस्जिद अक़सा ताईं। मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा। अल्लाह फरमाए तो अल्लज़ी बारकना हौलहू मस्जिद अक़सा उहा आहे जंहिंजे चौधारी असां बरकतूं रखियूं आहिनि। तव्हांखे ज़िमनन ॻाल्हि हिकिड़ी सम्झाईंदो हलां त उहे बरकतूं कहिड़ियूं आहिनि। बुज़ुर्ग फरमाईंदा आहिनि मुफ़स्सिरीन फरमाईंदा आहिनि बरकतूं आहिनि अल्लाह जे नबियन जा जिस्म अतहर। छा आहिनि से अल्लाह जे नबियन जा इते मदफून आहिनि। त अल्लाह महबूब के मेराज पियो कराए। छा पियो कराए? मेराज पियो कराए। वञणो केॾां आहे? आसमाननि ॾे। वञणो केॾां आहे साईं? अर्श ते वञणो आहे आसमाननि ॾे वञणो आहे। भला काबे खां ही सिधो बि त मथे वञी पे सघियो न। ओई मस्जिद हराम में छा जे लाइ अल्लाह तो फरमाए अल्लज़ी बारकना हौलहू उन जे चौधारी असां बरकतूं रखियूं आहिनि। मेराज छो करे नुरियहू मिन आयातिना त जीअं असां इन खे पंहिंजूं निशानियूं ॾेखारियूं। उहे निशानियूं छा आहिनि? नबियन जा रोज़ा ज़ाहिर त कोन्हनि उते पर ज़मीन में उहे अंबिया मदफून आहिनि। मुंहिंजो अॼु जो मौलवी थो चवे त बाबा मज़ारुनि ते वञण शिरक आहे। मज़ारुनि ते वञण शिरक आहे। मूं चयो मौलाना अल्लाह तोखे अकुल ॾिनो आहे इस्तेमाल कोन थो करी क़ुरान पढ़ी थो समझी कोन थो। मेराज जी रात अल्लाह कायनात के निंड ॾियारी आहे
तब नबी के चवे पियो त अचणो मोॾे थई पर अचण खां अॻु में मुंहिंजनि यारनि सां मिली अच। उन्हनि जी मज़ारुनि तां थी अच, उन्हनि जे क़ब्रनि तां थी अच, उन्हनि सां मिली अच। वरी बैतुल मुक़द्दस में सभिनी खे गॾाया थो, उन्हनि जी इमामत भी कर, उन्हनि सां कचहरी भी कर, उन्हनि सां चंद पल घार बि। अल्लाह फरमायो महबूब हाणे पूरो मजमो लगाए दुनिया के ॿुधाए त क़यामत ताईं अल्लाह जी ज़ात क़ुरान में लिखी तो छॾे त मेराज पे कराए महबूब खे, पर मेराज खां अॻु में चयमि त मुंहिंजा तार गॾु थी वेहनि, ये गॾु थी वेहनि। हाणे मौलवी खे जेकर अञा बि मीलाद समझ में न अचे, मूं चवंदा तुंहिंजे ॼमण ते माण्हू पिंपड़ियुनि वारा घुराईंदा आहिनि, ईअं ई तुंहिंजे घर में भाॻो पुट ॼमंदो जेको वॾो थी वरी मुलो थींदो ऐं गुस्ताख थींदो, उनजे ॼमण ते पिंपड़ियुनि वारा ईंदा, दोहल तमामनि वारा ईंदा ऐं खदड़ा ईंदा, चितारियूं वॼाईंदा। महबूब जे इस्तक़बाल जे लाइ, महबूब जे मीलाद जी महफ़िल में 1.25 लख नबी जिस्मानी तौर अॻु में बैतुल मुक़द्दस में वेठल आहिनि, बैतुल मुक़द्दस में अॻु में ही वेठल आहिनि। महबूब जी आमद खां अॻे ही उहे 1.25 लख नबी वेठा आहिनि। वेठा छाजे करे आहिनि? मिठे मुस्तफ़ा जे दीदार जे लाइ, मिठे मुस्तफ़ा जी कचहरी में शामिल थियण जे लाइ, मिठे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे जिक्र करण जे लाइ, महबूब जी महफिल में शिरकत जे लाइ। मूं चयो मौलाना साहब मीलाद इन खे ही चइबो आहे त महबूब जो जिक्र कजे, उते बैतुल मुक़द्दस में भी अंबिया मुस्तफ़ा जे दीदार लाइ, मुस्तफ़ा जी कचहरी लाइ, मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जे जिक्र खैर जे लाइ वेठा हा। इहो जिक्र खैर करण थी मीलाद आहे। अल्लाह मेराज वारी रात भी मुस्तफ़ा करीम के चवे पियो त मूं ॾे अची पियो अॻु में मीलाद जी महफ़िल सजाए पो अच। तॾहिं असीं चवंदा आहियूं त शादी खां अॻु में शादी वारी रात महबूब जो ज़िक्र करे वठंदा कयो, ॻाइणा न घुराईंदा कयो, ॻाइणा न घुराईंदा कयो, दोहल दमामन वारा न घुराईंदा कयो, लोफर लफंगा न घुराईंदा कयो, इहे सभु साज़ वॼाइण वारा दोहल शरनायन वारा न घुराईंदा कयो। जॾहिं बि चङो कमु कयो त महबूब जो मीलाद कंदा कयो, छो त अर्श ते वञण खां अॻु में भी महबूब जे लाइ अल्लाह मुस्तफ़ा जी आमद जो ज़िक्र खैर करायो, पोइ महबूब खे अर्श ते घुरायो। लिनुरियहु मिन आयातिना, महबूब खे मेराज कराइण जे लाइ बैतुल मुक़द्दस वठी वियुसि, उते पंहिंजूं निशानियूं ॾेखारियमि ऐं हिकिड़ी निशानी इहा बि ॾेखारियमि, हिकिड़ी निशानी इहो बि ॾेखारियां त माण्हू चवंदा आहिनि जन पंहिंजनि किताबनि में अक़ीदो लिखियो अथनि त नबी मरकर मिटी हो गया। अल्लाह जी ज़ात दुनिया खे ॾेखारियो त महबूब खां अॻु में 1000 साल अचण वारा अॻे उहे बि जिस्मानी तौर बैतुल मुक़द्दस में मौजूद वेठा आहिनि। ऐं अल्लाह इहो बि ॾेखारण पियो चवे, महबूब तो फरमाए त मां जेॾी महिल हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी क़बर जे भर मां लंघियुसि त मूसा अलैहिस्सलाम पंहिंजी क़बर में अल्लाह जी इबादत जे लाइ बीही नफ़िल पियो पढ़े, बीही निमाज़ नफ़िल अदा पियो करे। मूं चयो मौलाना अल्लाह त तोखे मेराज वारी रात ॿुधाए छॾियो त अल्लाह जा नबी पंहिंजनि क़बरनि में हयात हूंदा आहिनि, पंहिंजनि क़बरनि में हयात हूंदा आहिनि। ऐं यार आउं त अक्सर चवंदो आहियां त यार ही त वॾियूं वॾियूं अज़ीम हस्तियूं आहिनि। अॼु त सोशल मीडिया माण्हुनि जा एतिराज़ अखियुनि सां ई जवाब उन्हनि जा ॾेई छॾिया। 7 सालनि खां बाद में कंहिं आशिक जी क़बर खुलंदी आहे, उनजो चेहरो 7 सालनि खां बाद में बि महकंदो हूंदो आहे। 7 सालनि खां पोइ आशिक जो चेहरो महकंदो हूंदो आहे, पर गुस्ताख जे मरण जे टाइम ते उन जे दॿे में पैक थी ईंदो आहे, जनाज़ो त थींदो आहे पर चिट लॻल हूंदी आहे, चेहरा देखने के काबिल नहीं है। मूं चवंदा फर्क इते ही ख़बर पइजी वई। महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात खे 27वीं जी रात अल्लाह तबारक व तआला मेराज करायो। उलमा फरमाईंदा त मेराज कराइण में कई राज आहिनि।
मेराज में कई राज आहिनि, अल्लाह कई राजन जे करे मेराज करायो, पर हिकड़ो यार मोहब्बत वारो राज तोखे ॿुधायां। गॾिजी करे सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। बड़े आवाज से सल्लल्लाहु अलैहि मुझा सोना मुसलमान भाव अजीज उलमा फरमाइंदा आहिनि, अल्लाह जे ज़ात पंहिंजे मिठे महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम खे मेराज करायो। मेराज जा कई सबब हन, पर हिकड़ो सबब उलमा इहो था लिखनि, हिकड़ो ॾींहुं आयो ज़मीन ऐं आसमान जो पाण में मुनाज़रो थी वियो। ज़मीन ऐं आसमान पाण सां कचहरी करण लॻा। ज़मीन चवण लगी मां भली आहियां, आसमान चवण लगो मां भलो आहियां। ज़मीन चवण लगी न न न न अल्लाह मूंखे शान वधीक ॾिनो आ। आसमान चवे पियो न न अल्लाह मूंखे शान वधीक ॾिनो आ। हाणे ॿई पाण में कचहरी कंदे कंदे मुनाज़रे वारी कैफियत में अची विया। जो हाणे ॻाल्हि खुटंदी ईअं जो ज़मीन खे चई, आसमान ज़मीन खे चयो तूं भी दलील ॾे त मां भी थो दलील ॾियां। ॻाल्हि जॾहिं बि बहस थींदो आहे त दलील ते खुटंदो आहे, पर दलील भी समझ उनखे ईंदी आहे जंहिंजो मुक़द्दर भलो हूंदो आहे। ऐं अञा जे करे अल्लामा ख़ादिम हुसैन रिज़वी जी ॿोली में ॿुधायां त दलील समझ उनखे ईंदो आहे जंहिंजी माउ उनखे हिलाली ॼणियो हूंदो आहे, उनखे महबूब जो शान समझ में ईंदो आहे। आसमान चवण लॻो ओ ज़मीन अल्लाह मूंखे मकाम अता कयो आ। ओ आसमान कहिड़ी दलील आ? आसमान चवण लॻो अल्लाह मूंखे इहो मकाम अता कयो आ जो मुंह में अल्लाह जा फरिश्ता रहंदा आहिनि। ज़मीन चवण लगी ओ आसमान तुंहिंजी ॻाल्हि सची आ, अल्लाह तोखे मकाम अता कयो आ, तो में वाकई अल्लाह जा फरिश्ता रहंदा आहिनि। पर ओ आसमान ॿुध त सही, मां भी को आम न आहियां, मुंह में इंसान रहंदो आहे जंहिंखे अल्लाह अशरफुल मखलूकात चयो आहे। ॻाल्हि हलंदी रही, ॻाल्हि मुख़्तसर कंदो अला, ॻाल्हि हलंदी रही, दलील ॾींदा रहिया। ज़मीन चयो मुंह में ही, मुंह में ही, मुंह में ही। आसमान चयो मुंह में ही, मुंह में ही, मुंह में ही शय। अल्लाह अकबर। ॻाल्हि हलंदे 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 हल या इश्क जी कचहरी भी मीलाद आ। ये ज़मीन आसमान भी महबूब जो मीलाद पिया ॻाइनि। ॻाल्हि हलंदी रही हलंदी रही हलंदी रही, आख़िर अची करे ज़मीन हिकिड़ो अहिड़ो धक हयो, अहिड़ी दलील ॾिनी जो आसमान ढेर थी वियो। अल्लाहु अकबर। ज़मीन चवे थी ओ आसमान तो में फरिश्ता रहन था, तोखे लख मुबारक। ओ आसमान तो में जन्नत आ, तोखे लख मुबारक। तो में जन्नत जो नेमतूं आहिनि, तोखे लख मुबारक। तुंहिंजे अंदर हूरो गिलमान रहंदा आहिनि, तोखे लख मुबारक। तुंहिंजे मथां अल्लाह जो अर्श आहे, तोखे लख मुबारक। सभु नेमतूं तो वटि आहिनि, तूं भलो मूं मञियो, तूं भलो। पर यार ॻाल्हि इहा ॿुधाए त आमिना जो लाल त मूं वटि आहे। मां त सुबुह बि उन जा कदम चुमंदी आहियां, मां त मंझंदि बि उन जा कदम चुमंदी आहियां, मां त राति बि उन जा कदम चुमंदी आहियां। महबूब मुंहिंजे मथां वेहंदो बि आहे, महबूब मुंहिंजे मथां हलंदो बि आहे। महबूब जेॾी महिल लेटंदो आहे त महबूब जे ख़त्म नबूवत जी मोहर खे बि चुमी ॾींदी आहियां। ऐं त मुंह में मुंहिंजो महबूब थो रहे, मुंह में मुंहिंजो महबूब थो रहे। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। निर्मल ज़मीन या दलील ॾिनी न, आसमान चयो बस ॻाल्हि ख़त्म थी वई, ॻाल्हि ख़त्म थी वई, बस
तोखे मक़ाम अल्लाह वधीक ॾिनो आहे, तो वटि महबूब जी ज़ात आहे। अल्लाह खे अर्ज़ कयो आसमान मालिक ज़मीन तुंहिंजी मखलूक आहे। अल्लाह फरमायो हाओ मालिक अर्श भला भला आसमान तुंहिंजी मखलूक आहे। असां आसमान मखलूक आहे। अर्श चयो मालिक मां तुंहिंजो अर्श आहियां। मालिक तो कुरान में चयो आहे वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन, महबूब कायनात जे लाइ रहमत आहे। पोइ जेकॾहिं मां बि तुंहिंजी मखलूक आहियां त पोइ महबूब मुंहिंजे लाइ बि रहमत आहे न। अल्लाह फरमायो हा आसमान हो तव्हांजे लाइ बि रहमत आहे, हा मुंहिंजा अर्श तुंहिंजे लाइ बि मुंहिंजो महबूब रहमत आहे। अल्लाहु अकबर कबीरा। आसमान चवण लगा, अर्श चवण लगो ओ मुंहिंजा मिठा महबूब रब, जेकॾहिं मां बि महबूब जी उम्मत में शामिल आहियां, महबूब असांजे लाइ बि रहमत आहे त ज़मीन त हर रोज़ मुस्तफ़ा जे नालनि खे चुमंदी आहे। हिकिड़ी रात महबूब असां वटि बि घुराए, हिकिड़ी रात असां वटि बि घुराए, असां बि महबूब जे कदमनि खे चुमी ॾेई भला ज़मीन जहिड़ा त नथा थी सघूं, थोरो घणो जवाब त ॾींदासींसि। बुज़ुर्ग फरमाइनि था अल्लाह खे अल्लाह जी बारगाह में अर्श जी ऐं आसमान जी इहा इल्तिजा मक़बूल थी वई। अल्लाह फरमायो अर्श ऐं आसमान इहा तव्हांजी इल्तिजा क़बूल आहे। हिकिड़ी रात ईंदी महबूब खे तव्हां ते घुराईंदुसि। ओ मुंहिंजा सोना नेठ उहा रात आई जंहिं रात खे चइबो आहे 27 रजब शरीफ जी रात। महबूब अलैहिस्सलाम 27 रजब जी रात तयार थिया ऐं मेराज ते विया। आसमान जी अॼु इल्तिजा पूरी थी वई, अर्श जी अॼु इल्तिजा पूरी पई। जेको सवाल कयो हुई अज़मी ॾाढे सुहिणे अंदाज़ में बयान थो करे। अर्श कईया इल्तिजा मौला इहो एहसान कर। काजा सुभान अल्लाह। अर्श सवाल पियो करे त मालिक हिकिड़ो एहसान त कर, हिकिड़ो थोरो तुंहिंजा त थोरा अरबे खरबे आहिनि, हिकिड़ो थोरो ॿियो करे छॾ। अल्लाह ॼाणे थो सभु कुझु। अल्लाह तो पुछे छा? जे तो अर्श कईया इल्तिजा मौला इहो एहसान कर, अज मोहम्मद पाक खे मुंहिंजे मथा मेहमान कर। अज महबूब खे मूं ते मेहमान कर त अज मां महबूब जा कदम चुमे ढो कयास। अर्श कईया इल्तिजा मौला इहो एहसान कर। गरजी गरजी अल्लाह करे तव्हां खे इन शेर जे सदके मौला मदीनो ॾेखारे। गरजी सब अर्श कईया इल्तिजा मौला इहो एहसान कर, अज मोहम्मद पाक खे मुंहिंजे मथा मेहमान कर। अल्लाह करे शलवा रात चे महबूब मूं जड़े कमीने जे अंगण में मेहमान थे। महबूब और लायक त ना हां, और लायक त ना हां, पर यार महबूब तो महबूब है ना। अल्लाह करे शलेड़ी का रात अचे तो महबूब अल्लाह अर्श जी भी गाल कबूल करे वरती। असां बि गॾिजी दुआ कयो त मालिक तो अर्श जी इल्तिजा मक़बूल करे महबूब के मेहमान कयो। हाणे हिकिड़ी रात महबूब के असां वटि बि मेहमान त कर न। असांजो अंगण ॾाढो पलीद आहे, असांजो सीनो ॾाढो पलीद आहे, असांजो दिल ॾाढो पलीद आहे। हिन में दुनिया ऐं दुनिया वसियल आहे, पर सोना तुंहिंजा कदम लॻंदा त हर शइ पाक थी वेंदी। इहो अंगण तुंहिंजे लाइक़ त कोन्हे, लाइक़ त कोन्हे, पर सोना आहियूं त तुंहिंजा न को जे ही हां ते ही त बानी ॿारो चलजी। असांजी त ॻाल्हि ई कोन्हे। हू जा पाइनि पेर में जुती अना जे ही हुजत हो त पुन लसी मुंह कमीणी के ही अज़लू वारी अजाम जे पले आऊं पई भेटाई तो चे आया त कोजो कबीनो, पर अज़ल में रब लिखी छॾियो हो त तू महबूब जो उम्मती आ। सुभान अल्लाह। हाणे वेसारे वेही तन केचन खे मां कीअं रहा। सोना
तू असा के तो वेसारी कौन थो यो को पल्ली ना ईंदो पर जेकरे आऊं कमीनो तो के वेसारे छड़या तो मुझो तो दुनिया में जिंदा रहण जो हक़ ई मूंखे कोने। अर्श तो चवे मालिक अर्श कया इल्तिजा मौलाई हो एहसान कर अज मोहम्मद पाक खे मुझे मथा मेहमान कर अज मोहम्मद पाक खे मुझे मथा मेहमान कर। सुभान अल्लाह राजा राजा सुभान अल्लाह। ओ फर्श जे भागन भले सा भेट किए मुझी ठहे रोज तो कदमन शरीफन जा मजा वठंदो रहे। रोज महबूब जा कदम चुमे मुझी रीस जमीन सा ना है। हरो भरो मुनाजरो छेड़ियो हम मुझी रीस जमीन सा ना है। जमीन तो हर रोज महबूब जे कदमन के भी चुमे थी, महबूब जे जिस्म मुबारक के भी चुमे थी, महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे जुल्फ मुबारक के भी चुमे थी, महबूब जे खत्म नबूवत जी मोहर के भी चुमे थी। मुझी भला भेट जमीन सा केड़ी पर यार आहे जो महबूब त हाणे अंगल त कया न। फर्श जे भागन सा भेट किए मुझी ठहे रोज थो कदमन शरीफन जा मजा वठंदो रहे। अज खणी मूडे अचे अज हबीब मूडे अचे अज खणी मूडे अचे फाइक इहो ऐलान कर अज मोहम्मद पाक खे मुझे मथा मेहमान कर। अज अज हबीब के घुराए हाणे हबीब जो इल्तिजा थी वही कबूल। मानू के शौक हुंदो आ त यार अंगण अचे, यार अंगण अचे पर जडे यार अंगण ईंदो आ न त मानू वरी परेशान थी वेंदो आ। वो खबर त परेशानी केड़ी हुंदी आ। वो परेशानी हूंदे त यार के विहारिया ओचितो जो पीर से सरदार के फकीर दे घरो सरल ओचितो बिना प्रोग्राम जे ओचितो अचन त मानू परेशान थी तो विहारिया किथे मतो हिते वेहो ना 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 ही जगह ता जे लायक कोने पियो 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 ही इंतजाम कया हिते वेहो वरी चवंदा न से ना 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 हिते भी न ओ हिते वेहो। मानू इन परेशानी में ही परेशान थी विंदो, मानू इन परेशानी में ही परेशान थी विंदो त किथे विहारिया तो इश्क जो एकड़ी पांजो मिजाज पांजी रमजा अग में मानू चवंदो आ त यार अंगण अचे पर जरे अचे त पो इन ही परेशानी में होदो आ। हलीमा घर कदी वेखे कदी सरकार नो वेखे। महबूब त आया हाणे हलीमा भी चवे त मुझो अंगण त महबूबन जे कदमन जे लायक ना है न। हलीमा कर कदी वेखे पंहिंजे कुली ॾे पे निहारे ऐं वरी महबूब ॾे पे निहारे। हलीमा कर कदी वेखे कदी सरकार नो वेखे मैं केड़ी सेज तेरे लई सजावा या रसूल अल्लाह। मेहरबानी करे आया त आयो पर हाणे लायक मुझी जगह कोने पर सोना जेड़ा भी आयो आयो किनड़ा को जा बस कबूल पाऊं। हाणे अल्लाह राजी थियो अर्श जी थी इल्तिजा पूरी मिंट ब मथे वधंदा कावड़ो तो कोन। अर्श जी थी इल्तिजा पूरी हाणे वरी ये तो थी हा चिंता सताए किए गुजारिया चैन सा जल्द आण जे दिल रुबा खे पर अचे नालैन सा। बाबू बचे त पंहिंजो पेज़ार मुबारक पाए अचे त मता इन ॻाल्हि में ज़मीन गोए खणी वञे त तूं महबूब जा कदम त चुमिया पर मां त नालैन बि चुमंदी आहियां। जे अल्लाह तू अल्लाह हबीब के वरी घुराई अल्लाह न घुराई अज जे मेहरबानी कई थई त महबूब के चवजा नालैन पाए अचे। महबूब जा कदम त वॾी ॻाल्हि आ। मां मुस्तफा जा कदमन सां लगन वारे नालैनन खे भी चुमी क़यामत ताईं ॿुधाईंदुसि वञे भागा केड़े मुस्तफा मझा ऐब थो कढी जंहिंजे कदमन जे नालैन खे चुमण जे लाइ अर्श बेताब आ। तू पढ़े भी त छा पढ़े उन हबीब मझा तो ऐब थो कढी पियो। थी हा चिंता सताए
किए गुजारिया चैन सा जल्द आणज दिल रुबा खे पर अचे ना लैन सा शरफ कदमन जो नियारे मुझो भी वधमान थे अज मोहम्मद मालिक मां अर्श आया तुझो अज मुस्तफा जा कदम लगंदा त मुझो मान अञा मथा हो थी विंदो ओ पंहिंजी कुदरत साधणी दिलदार आणे थो सघी पंहिंजो जिस्मानी तरासा यार आणे थो सघी के कीअं वयो मुझो कुल जा अंधा वयो कोन रब वठी वयो जे तो के नबी जी ताकत ते एतराज त पतो के अल्लाह जी ताकत ते एतराज जे अल्लाह जी ताकत ते एतराज ओ त तू थुए काफिर थी वे त टुटी वई निकाह टुटे त जेके बार जणे से हराम जा ए जेके हराम जा से वरी हिलाली मुस्तफा उहे हिलाली न हुंदा जेके हिलाली न हुंदा से बेअदबी रहंदा अदब हिलाली बार थींदो आहे पंहिंजी कुदरत साधणी दिलदार आणे थो सघी पंहिंजो जिस्मानी तरासा यार आणे थो सघी मां बि पंहिंजो मोह मथे क्या कुर्ब आली शान करे अज मोहम्मद पाक खे मुझे मथा मेहमान कर हाणे महबूब जरीमल अल्लाह अकबर ये तो अर्श जो अहड़ो अंगलड़ो कोन मोटायो खुदा ऐं वही जिबरील खे ही हुक्म फरमायो खुदा रब राजी थी पयो अल्लाह आसमान जो यो अंगलड़ो मोटायो कोन मञे वरतो तो महबूब खे तो दे घोराया थो महबूब खे तो दे घोराया थो अर्श जो अहड़ो अंगलड़ो कोन मोटायो खुदा ऐं वही जिबरील खे ही हुक्म फरमायो खुदा यार जी तशरीफ जो अज अर्श ते ऐलान कर अज मोहम्मद पाक खे मुझे मथा मेहमान कर अल्लाह अकबर वारे अज़मी वाह इश्क पांजो पांजो होदो हर कंहिं जो ऐं अल्लाह हर कंहिं खे ॾात ॾींदो बि न आहे हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी ॾात आहे हिन दुनिया में दिल रुबा जे लाए ता हर शय सिके अर्श कुर्सी लौह सब कुछ मुस्तफा जे ले सिके रुगो तू कलमो पढ़ण वारो ही कोन थो सिखी अल्लाह जो अर्श भी मुस्तफा जे कदमन खे चुमण जे लाइ सिके थो ऐं इहो ई ईमान आहे ख़ुदा जी इज़्ज़त और जलाल जो कसम आहे इहो जेका हुब आहे न या हुब इश्क जी पंहिंजी रमज़ आहे बाज़ आशिक लिखंदा आहिनि चवंदा आहिनि त महबूब खे ॻोल्हियां त मिली वञे माण्हुनि इश्क जो पंहिंजी तारीफ़ कई आहे बाज़ माण्हुनि चयो त इश्क जी मेराज इहा आहे त महबूब मिली वञे पर बाबो फरीद थो चए गुलाम फरीद थो चवे न न न न मिली वियो त वरी इश्क घटिजी वेंदो चए थो सदाई यार खे ॻोल्हियां पर यार न मिले सदाई यार खे ॻोल्हियां सदाई यार खे ॻोल्हियां पर यार न मिले इन तांग में मरी वञा जो या मुंहिंजी तांग हर रोज़ वधंदी रहे वधंदी रहे वधंदी रहे तां जो जेॾीमहिल रूह निकिरण जो वक़्तु अचे न अल्लामा ख़ादिम हुसैन फरमाए विया त जेॾीमहिल इहा तांग वारा मरंदा आहिनि न पोइ हिननि जो मरण मरदूदनि वारो कोन हूंदो आहे जेॾीमहिल इहा मौत ईंदी आहे रूह जब मेरे पिराहने खाकी से निकली तो रोज़े से आवाज़ आई वो मेरा फ़कीर आया जेॾीमहिल इहो वक़्तु ईंदो आहे त पोइ यार पाण इस्तक़बाल जे लाइ ईंदो आहे यार पाण इस्तक़बाल जे लाइ ईंदो आहे चए थो हिन दुनिया में दिल रुबा जे
लायता हर शय सिके अर्श कुर्सी लौह सब कुछ मुस्तफा जे ले सिके तू भी अज़मी ते पिरिय जो अल्लाह अकबर तू भी अज़मी ते पिरिय जो खूब शान बयान करे अज मोहम्मद पाक खे मुझे मथा मेहमान कर। बस आखिरी शेर कर दोहरायो तब बस दुआ करो अज मोहम्मद पाक खे मुझे मथा अर्श कैया इल्तिजा मौलाई हो एहसान कर अज मोहम्मद पाक खे मुझे मथा मेहमान कर। बस यार यो ऐं अक्सर मुझे शेर तकरीरन जो आखिरी ख़तामी है इब्तदाई मौजू हजरत सुल्तान बाहू जी ने गाल साईं